अस्सलाम नाज़रीन पाण मौजूद आहियूं हींअर बदीन ज़िले जो जेको आहे सो ही रेगुलेटर जेको आहे उहो TPS रेगुलेटर चवनि था, हिते पाण मौजूद आहियूं ऐं पाण सां गॾु जेको आहे सो मौजूद आहिनि लेफ्ट बैंक बदीन कैनाल जा चेयरमैन कबूल मोहम्मद खचान साहब ऐं पंहिंजी पूरी टीम सां मौजूद आहिनि। अॼोको जेको सो पहिरियों विज़िट आहे हिते ही तव्हांखे रेगुलेटर ॾेखारियूं था, जेको सो TPS जेको रेगुलेटर आहे उन ते पाण मौजूद आहियूं। संदन टीम सॼी मौजूदु आहे, इरीगेशन जो अमलो सां गॾु आहे ऐं पाण पहिरियों विज़िट जेको आहे अॼु खां पंहिंजो हितां खां शुरू कंदा, पंहिंजी राज खां शुरू निकिता आहिनि जेको सो इरीगेशन अमले समेत जेको पंहिंजो जेको सो पहिरियों विज़िट जेको सो TPS जेको सो रेगुलेटर आहे उते कयो आहे ऐं अॼु सॼो ॾींहुं जेको सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते विज़िट कंदासीं ऐं जेको सो मुख़्तलिफ़ जेके आहिनि शिकायतूं आहिनि उन्हनि खे जेको सो ॿुधंदो, जेको सो कबूल मोहम्मद साहब उन्हनि जे जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल जे लाइ उन सां डिस्कस कंदो। पाण हींअर जेको मौजूदु आहियूं हिते जेको सो ही TPS जेको रेगुलेटर आहे उते ऐं इरीगेशन जो जेको सो हाई फाई अथॉरिटी जेका आहे उहा बि साण गॾु मौजूदु आहे ऐं हिन समूरी एरिया में जेके सो इरीगेशन जा जेके प्रॉब्लम्स आहिनि, जेके पाणी जे हवाले सां जेके प्रॉब्लम्स आहिनि, जेके कल्ह शिकायतूं थियूं या एहतिजाज थिया, उन्हनि समूरनि खे ॿुधण जे लाइ पंहिंजे समूरे अमले समेत पंहिंजी पूरी टीम समेत रईस कबूल मोहम्मद खचान जेको आहे सो लेफ्ट बैंक कैनाल बदीन जो चेयरमैन पाण जेको आहे सो हिते मौजूदु आहिनि ऐं पहिरियों जेको विज़िट आहे उन्हनि जो इहो आहे अॼु हिते TPS रेगुलेटर बदीन जो जेको आहे उते पाण मौजूदु आहे। बदीन ज़िले जे समूरनि वाहन जे पुछड़नि में पाणी पहुचाइण जी अमली कोशिश कंदड़ चेयरमैन लेफ्ट बैंक बदीन कबूल मोहम्मद खचान पंहिंजे कोशिशुनि ऐं काविशुनि खे जारी रखियो अचे ऐं पंहिंजे कोशिशुनि ऐं काविशुनि जे चङनि नतीजनि जे लाइ पुरुमीद नज़र पिणु अचे थो। साईं वाटर कोर्स रिपेयर कराइण जो मसलो आहे, को मसले वारी ॻाल्हि कोन्हे। असां लेफ्ट बैंक जे अंडर थी कोन, ही ड्रेनेज जे अंडर थो अचे, लेकिन असां पंहिंजे हमराहनि खे चई छॾियो आहे, टीम असांजी कमु कंदी। 2-3 ॾींहंनि जे अंदरि ई सॼो असां रिपेयर करे नओं करे छॾींदासीं। हफ़्ते 10 ॾींहंनि खां पोइ असां अची वरी विज़िट करे चकर बि ॾी वेंदासीं। हिते मसले वारी ॻाल्हि इहा आहे त हिते जेके हिकिड़ो जेको वॾे में वॾो प्रॉब्लम आहे, पाणी ॾिसी सघो था, पाणी तमामु वाफ़िर मिक़दार में हले पियो। हीउ लास्ट टेल अथव तक़रीबन बदीन डिस्ट्रिक्ट जी जिते पाण बीठा आहियूं ऐं टेल पोर्शन आहे पीरो विरा शाख जो, पर पाणी तव्हां ॾिसी सघो था फुल हले पियो। ऐं मक़सदु इहो आहे त जेके फार्मर हज़रात आहिनि उन्हनि खे वरी बि रिक्वेस्ट कंदासीं त पंहिंजो पाणी ज़ियान ना करो, जेतिरी ज़रूरत हुजे तव्हां इस्तेमालु करो, वरी तव्हां पंहिंजे मुंहं तां वरी उनखे बंदि करे छॾो। इहो पाण खे एजुकेट करणो पवंदो पंहिंजे हारियुनि खे। बदीन डिस्ट्रिक्ट में पाणी काफ़ी मिक़दार में असां वटि मौजूदु आहे, पर उनखे वेस्ट करणु बंदि कयो वञे ऐं पंहिंजे दोस्तनि खे सभिनी खे इहा एजुकेशन ॾियो त जेको आहे पाणी ज़ियान ना करो। पाणी ज़िंदगी अथव, तमामु क़ीमती शइ अथव। नाज़रीन तव्हांखे ॾेखारियूं था, असां हीअ खुश्की जे जेको सो लॻभॻि एरियो बीठा आहियूं ऐं हीअ जेको आहे सो हीअ वाटर लॉसिस हितां खां जेको सो हीअ टुटल आहे वाटर कोर्स ऐं हितां खां जेको सो पाणी जो जेको सो ध्यानु थींदो रहियो आहे। हीअ मेन जॻह तव्हांखे ॾेखारियूं पिया। ऐं कल्ह जेको आहे सो एहतिजाज थियो आहे, जेको सो शॉर्ट जेको एहतिजाज थियो आहे, उन एहतिजाज जो जेको आहे सो नोटिस वठंदे जेको सो बदीन जो जेको सो लेफ्ट बैंक कैनाल बदीन जो चेयरमैन कबूल मोहम्मद खचान साहब हिते बेहता आहिनि ऐं हिन जो नोटिस वठंदे फिलफोर नोटिस वठंदे इंताई शॉर्ट जेको सो एहतिजाज जेको सो शॉर्ट कॉल ते हिन जो जेको सो नोटिस वठंदे हिते पाण बेहता आहिनि ऐं हिन मसइले खे माण्हुनि जा मसइला ॿुधनि पिया ऐं धुर जा मसइलो ॿुधनि पिया ऐं उहो फिलफोर जेको आहे सो उनखे हल करण जो जेको सो अहकामात जेके आहिनि उहे बि जारी कनि पिया। यानी कि हीउ तमामु शॉर्टली जेको आहे सो थियो आहे एहतिजाज ते जेको सो पाण बेहता आहिनि। सुबुह जो पंहिंजी राइश खां निकिता आहिनि। पहिरीं पॉइंट पाण जेको सो TPS ते जेको सो उहा विज़िट कई अथनि रेगुलेटर ते। ॿी पॉइंट आहे पाण हिते मौजूदु आहियूं, ही LPOD जे मथां जेको आहे सो ही वाटर कोर्स आहे ऐं हीअ जेको हितां खां जेको सो टुटल आहे, ही डैमेज थियल आहे। इनमें जेको सो वाटर लॉसिस थियनि था ऐं पाणी जेको सो ॿिन्हिनि ताईं पहुचे कोन थो। ही शॉर्ट जेको सो एहतिजाज जेको सो कॉल थी आहे एहतिजाज जी, उन ते जेको सो पाण नोटिस वरितो अथनि ऐं हिन जेको सो पॉइंट जेका आहे उहा विज़िट कई अथनि ऐं हिनखे ॾिसी करे जेको सो पॉइंट खे पाण हिन जेको सो मसइलो जेको आहे उनखे हल करण जो जेको सो अहकामात जारी कया अथनि। बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ वाहन जा विज़िट करणु, उन्हनि वाहन जे पुछड़नि वारनि वाटरनि ताईं पहुचणु, हर नंढे एहतिजाज जो नोटिस वठंदे उन एहतिजाज वारी जॻह ते न रुॻो पहुचे थो, पर उन मसइले खे हल करण जी अमली कोशिश पिणु करे थो। ऐं वाटर कोर्स कबूल साहब इहो असांखे इत्मीनान ॾियारियो आहे त जल्द अज़ जल्द हीअ वाटर कोर्स हिन जी रिपेयर थी थी। हिन खां अलावा ॿिया बि जेके वाटर कोर्सिस भॻल उन्हनि जी बि जल्द रिपेयर थी थी। हिते जेको पाणी जो इशू लास्ट ईयर रहियो हुयो, उहो मेन हुनजो मसइलो जेको उहो इहो हुयो त हिते इलीगल पाणी जी चोरी तमामु घणी हुई। हींअर कबूल साहब जॾहिं खां चेयरमैन लेफ्ट बैंक थिया आहिनि त उन खां पोइ उन्हनि फ़ौरन उन ते एक्शन कयो ऐं असां बि उन्हनि खे आइडेंटिफाई कंदा रहंदा आहियूं। ॿिया बि दोस्त तव्हां ॿुधाईंदा आहिनि त हिते इलीगल
वाटर को हिते इलीगल गुंदियूं लॻियल आहिनि या को पाणी जी चोरी थिए थी त उन ते फौरन उहे एक्शन खणनि था। कबूल मोहम्मद साहब पंहिंजी काविशुनि सां अणथक महिनतुनि सां ॾींहुं राति जेको सभु पॉइंट जेके आहिनि उहो विज़िट करे पियो, पंहिंजो कमु जेको मुख़्तसर असर में तमामु घणो पूछाड़ी का टेल आहिनि उन्हनि ताईं पाणी पहुचायो आहे पंहिंजी कोशिशि सां। तव्हांजे कमु आहे केतिरो मुतमइन आहियो ऐं तव्हांखे इहा उमेद केतिरी आहे जेको जेको सिस्टम आहे उनखां केतिरे बहितर जेको करे सघे थो, तव्हां केतिरा पुरुमीद आहियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां पहिरीं ॻाल्हि त जेको कबूल खटियाण साहिबु एरिया वाटर बोर्ड जो चेयरमैन थियो आहे, असां उनखे जेको आहे सो मुबारकबाद पेश कंदासीं। उन खां पोइ इहे जेके पाणी जा क्राइसिस हुआ अॻे साल खां असां सभु एहतजाज में हुआसीं, बदीन जा माण्हू एहतजाज में हुआ, असां एहतजाज में हुआसीं। बहरहाल कबूल ख़ान जॾहिं खां आयो आहे या असांजी जेका सॼी टीम आहे एरिया वाटर बोर्ड जी, जंहिंमें इरीगेशन डिपार्टमेंट अची वई, हीअ त ड्रेनेज जो मसइलो आहे, पर कबूल ख़ान जिते बि असां कंहिं मसइले खे रेज़ करियूं था, कंहिं बि पॉइंट खे रेज़ करियूं था त उते जेको सो बिल्कुलु पहुचनि था ऐं बिल्कुलु जेको सो कमु कनि था। असां ही 2 ॾींहं अॻु में जेको सो हिन वाटर ते ही वाटर जेको आहे शादी इस्तेमाल जो ॿीड़ो वेरान जो जेको सो वाटर आहे T2 जेको क्रॉस करे पियो टुटल हो, असां हिनखे रेज़ कयोसीं त साईं बिल्कुलु राब्तो कयो। असां कबूल ख़ान जा बि जेको सो थोराइता आहियूं, उन सां गॾु उन सॼी टीम जा जेके ड्रेनेज जी टीम आहे ऐं फयाज़ कमरानी आहे ऐं उनखां सवाइ ॿी जेका बि टीम आहे ख़ासि करे कबूल ख़ान जा, त बिल्कुलु जेको आहे सो असां जंहिं मसइले खे रेज़ करियूं था उन मसइले में बिल्कुलु जेको सो कमु थिए थो। इंशाल्लाह असां तवक़ा कंदासीं बदीन माण्हुनि जे तरफ़ां, असांजी ज़िला बचायो कमेटी जे तरफ़ां, त इंशाल्लाह जेके बि शयूं आहिनि उहे पॉज़िटिव थींदियूं। असां उन्हनि जी निशानदी कंदासीं त जेके मामला आहिनि उहे निशानदी कंदासीं त उहे जेकॾहिं थियनि था त वेल एंड डिल। पाणी हिकिड़ो असांजी लाइफ आहे, असांजी ज़िंदगी आहे ऐं सॼो बदीन जेको आहे सॼो सिंध आहे उहो 80% जेको सो एग्रीकल्चर ते डिपेंड करे थो। ऐं आख़िर में कबूल ख़ान खे जेको सो जस ॾींदुसि त हीउ हिकिड़ो मैटर आहे, पर जेकॾहिं किथे ॿिए पासे बि रेज़ कयूं था मसइले खे त उते पहुचनि था ऐं उहे कमु कनि था। ऐं बिल्कुलु जेको बि असांजो दोस्त, चाहे इरीगेशन डिपार्टमेंट जो, चाहे असांजो एरिया वाटर बोर्ड जो, चाहे ड्रेनेज जो, जेको बि दोस्त आहे, जेको बि ऑफिसर कामरो आहे उहो कमु करे थो, असां उन सां उनजे पॉज़िटिव कम में जेको आहे सो 24 कलाक बिल्कुलु बाह ॿेली हूंदासीं, गॾु हूंदासीं। उनखां सवाइ प्रेस जा जेके दोस्त आहिनि उन्हनि जूं महिरबानियूं ऐं हिते 2 ॾींहंनि जी नोटिस ते आया आहिनि ऐं आऊं उन्हनि खे जस ॾींदुसि। अॼु वाइदो कयो अथनि त हीअ असां स्कीम में विझी ऐं बिल्कुलु जेको सो हिनखे कमु कंदासीं। आऊं हिन फोरम जो फ़ाइदो वठंदे इहो बि चवंदुसि त अहिड़ा LBOD ते जेको सो ॿिया वाटर बि आहिनि उन्हनि खे बि विज़िट कयो वञे, रुगो LBOD जी न पर पूरे डिस्ट्रिक्ट बदीन मंझि जेके बि अहिड़ियूं टुटल जेके शयूं आहिनि, वाटर कोर्सिस आहिनि, मोरियूं आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु ठहिणु घुरिजे। महिरबानी। थैंक यू। दुआनि में गॾु। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां सभिनी दोस्तनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो असांखे यादि कयो। वर्किंग जी जेकॾहिं ॻाल्हि अचे थी त साईं कबूल मोहम्मद खटियाण साहिबु जेको आहे तमामु वॾो हिकिड़ो वर्क कयो आहे। राति ॾींहुं हुन पंहिंजी हिकिड़ी जफ़ाकशी कई आहे। इहो असां इन जी टीम जो हिकिड़ो हिसो आहियूं, जंहिंमें हुन असांजी पाणी खां वठी जेको आहे सो असांजी एक्सकेवेशन या जेको आहे सो स्ट्रक्चरनि में सभिनी में असांजी बाक़ाइदा हिकिड़ी मदद कई आहे। उन मदद जे करे अॼु असां वटि पाणी बि आहे, उन मदद जे करे अॼु असांजूं ट्रेलूं आबाद बि आहिनि, उन मदद जे करे जेको आहे सो अॼु हर माण्हू में हिते ख़ुशहाली आहे। न त हिननि ॾींहंनि में पर साल ऐं हिननि ॾींहंनि में हिते आयो हुउसि, मुंहिंजी फस्ट पोस्टिंग हुई, तॾहिं त बिल्कुलु हिते सफ़ा सुक न वेकलाई लॻी पई। ही जेके बि साइड में जेके बि आबादियूं था ॾिसो हिते बिल्कुलु निल बराबरि हुयूं। इन लाइ आऊं कबूल साहिब जो बि निहायती थोराईंदो आहियां, उन सां गॾु डायरेक्टर मीर गुलामनी साहिब जो बि निहायती घणो थोराईंदो आहियां, जिन असां सां हिकिड़ी वॾी हिकिड़ी कंट्रीब्यूशन करे असांखे उन्हनि पाणी बि ॾिनो, असांखे हिमत बि वठाई। उन हिमत ऐं पाणी ॾियण में अॼु असांजूं टोटल ट्रेलूं जेको आहे सो असांजूं आबाद आहिनि ऐं हर असांजो खातेदार उन में तमामु ख़ुशहाल आहे। जंहिंमें बम्पर जेको आहे किराप असांजो लथो जेको आहे सो कणिक जो हो अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ अॼु बि असांजे ट्रेल में अॼु बि ऐं सम्झा थो त असां वटि कुझु बि न हूंदो, 70% अॼु बि असां वटि ट्रेलूं असां वटि बिल्कुलु हर फसल सां मालामाल आहिनि ऐं आबाद आहिनि। बिल्कुलु भरपूर नमूने सां असांजूं ट्रेलूं हलनि पियूं, भरपूर नमूने सां माण्हुनि जा फसल पोखियल आहिनि ऐं माण्हुनि में इंशाल्लाह अनक़रीब ख़ुशहाली ईंदी। मैनेजमेंट अथॉरिटी तव्हां डिस्ट्रिक्ट जी आहियो त तव्हां कबूल मोहम्मद साहिब जे अचण सां तव्हांजी जेका मैनेजमेंट आहे उनमें बहितरी आहे, तव्हांखे केतिरी उमेद आहे, छा उहो बहितर थी सघे थी? सर हिकिड़ो त बहितरी अची चुकी आहे, हिन खां पोइ अञा बहितरी कहिड़ी उमेदु रखूं। हर लेवल ते, हर स्कीम ते, हर फॉर्म ते असांजा हिन वक़्तु कमु हलिया आहिनि। जीअं त आउं मातली सब डिवीज़न में बि हिसियो आहियां, उन जॻह ते बि एट ए टाइम मूंखे कबूल मोहम्मद शाह जी
जेको आहे सो सहकार सां डायरेक्टर साहब MD साहब जे सहकार सां मूंखे एट ए टाइम 24 मशीनूं मूंखे उन्हनि फराहम कयूं आहिनि जिन में अवां शायदि उहे विज़िट करे ॾिसो अवां पंहिंजी लेवल ते वञो विज़िट करियो त उहो असांजा कम तमामु कबूल मोहम्मद शाह जी सरबराही में चेयरमैनी में तमामु बहितर असांजा कम हलनि पिया ऐं हली रहिया आहिनि जंहिंमें असांजा वाटर कोर्सिस बि ठहिया आहिनि जंहिंमें असांजो बाथरूम बि ठहियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह अवां अॼु वञो इमावा जागीर जिते हलण जो रस्तो न हो अॼु उन ते जेकॾहिं 4 गाॾियूं गॾु खणी वेंदो त इनशाला अव्हांजी गाॾी खे किथे ट्रारी बि न लॻंदी इहा ई जेको आहे सो मुंहिंजे ऑफिसरनि जी कबूल मोहम्मद साहब जे अचण सां ऐं उन्हनि जे अचण सां जेको आहे असांजे एरिगेशन में हिकिड़ो नओं रूह फूकियो वियो आहे इन रूह में ऐं साईं जिन जो तमामु घणो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो अॼु असीं सरखुरू आहियूं जंहिं बि जॻहि ते ॻाल्हायूं था त अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी थी थिए छो त असांखे उहो पंहिंजो पाण सां बांह ॿेली करे खणी हले थो हर जॻहि ते असांखां एडवाइज़ूं बि वठे थो एडवाइज़ूं बि ॾिए थो इन करे ऐं असांजी इन पूरी टीम जो निहायती शुक्रगुज़ार आहियां ऐं इनशाला असीं पंहिंजी लेवल ते असांजूं सभु जेको आहे सो ट्रेनूं जेको आहे सो विज़िट करियो तव्हांखे ट्रेनुनि ते बि परपुट कबूल मोहम्मद शाह जी बि अव्हांखे रिज़ल्ट मिलंदी असांजे एरिगेशन जी बि अव्हांखे रिज़ल्ट मिलंदी वधीक सम्झां थो त इन खां मथे के बि अल्फाज़ मोड़ न आहिनि अगरि मुस्तक़िल बुनियादनि ते हू पंहिंजो कमु ईअं ई जारी रखे थो त मुस्तक़बिल में हिन जे कम जे नतीजनि मां बहितरी जी उमेद रखी सघिजे थी ऐं उहे इलाइक़ा जेके सदाई ख़ुश्क साली जो शिकार रहिया आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर सरसब्ज़ ऐं शादाब थी सघनि था ऐं हितां जा माण्हू उन कम जे लाइ हिन खे सदाई जे लाइ यादि रखंदा। कैमरामैन शाहनवाज़ अमाली सां गॾु मुर्तज़ा शाम अवां जो आवाज़ ॾेई शहर।